रखो। एहतियात ही असांजो वसीलो आहे। एहतियात कयो। 3-3 4-4 फुट रखी पाण सां कचहरी कयो। एहतियात कंदासीं त हिन मोदी मर्द मां जान छॾाईंदासीं। इन जे लाइ रहम कयो, पाण ते रहम कयो, पंहिंजे बचड़नि ते रहम कयो। एहतियात कयो। हथ धो, बार बार हथ धो। अगरि दुकानदार जेको अचे थो सामान वठणु अचे थो त हुनखे इहा नसीहत कयो त बाबा घर वञो ऐं कोरोना वायरस खां एहतियात कयो। पंहिंजी सफ़ाई कयो, हथ धो, पंहिंजे घर जी सफ़ाई रखो। मुंहं ते रुमाल, टॉल ऐं या मास्क पाए ॿाहिरि निकिरो। ॿाहिरां घुमी फिरी अचो था त पंहिंजा हथ धो। ही का मज़ाक जी ॻाल्हि न आहे। न ई असांखे चरिया आहियूं जेके हिन गलीअ में घुमंदा खणी रश खां परहेज़ कयो। कचहरियूं न कयो। परे खां सलाम वरायो, परे खां याली मदद चओ। हीअ एहतियात ई असांजो हथियार आहे। एहतियात ई असांखे हिन मोदी मर्द मां निजात ॾेई सघे थो। एहतियात ई असांखे बचाए सघे थो। एहतियात कयो, एहतियात कयो। पंहिंजे ॿारनि जो पंहिंजो एहतियात कयो। पंहिंजा हथ धो, बार बार हथ धो। पंहिंजे नक ऐं कन ते वात ते रुमाल रखो, मास्क पायो। एहतियात कयो, एहतियात कयो। ही मज़ाक जी ॻाल्हि न आहे। न ई असां चरिया आहियूं जो हिन गलीअ में घुमूं था। मज़ाक न सम्झो हिन ॻाल्हि खे। नेट ते सर्च कयो, अख़बारनि में ॾिसो। ही मोदी मर्द वधंदो थो वञे पियो। हिन खे रोकण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, उहो आहे एहतियात। इन लाइ एहतियात कयो, एहतियात कयो, एहतियात कयो।